अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मामूल जी आहे, हीअ किताबु पढ़ी रहियोसि, तव्हां खटे सघो था। हिन में तमामु ज़बरदस्त कहाणी आई आहे जेकी असांजी ज़िंदगीअ सां लाॻापियल आहे। सोचमि तव्हां सां शेयर कयां ऐं उमेद थो कयां त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि ईंदी। हिन में हिकिड़े कुते जी कहाणी ॿुधाई वई आहे। हिकिड़े शिकारी वटि हिकु अजब में विझंदड़ कुतो हो। उहो कुतो पाणीअ ते बि हली सघंदो हो। शिकारी चाहियो पिए त उहो कुतो पंहिंजे दोस्त खे ॾेखारे। उन लाइ हिकु दोस्त खे दावत ॾिनी त हू साण गॾु बदकनि जे शिकार ते हले, शिकार वारी जाइ ते पहुचे। हिन कुझु बदकनि खे गोली हणी मारियो ऐं कुते खे हुकुम ॾिनो त हू उहे खणी अचे। सॼो ॾींहुं कुतो डोड़ंदो रहियो ऐं पाणीअ मां बदकूं खणी पंहिंजे मालिक वटि आणींदो रहियो। कुते जो मालिक शिकारी उहा उमेद करे रहियो हो त संदसि दोस्त कुते जी उन कमाल ते को न को तबसरो ज़रूरु कंदो ऐं संदसि तारीफ़ कंदो। पर हिन हिकिड़ो जुमिलो बि कोन ॻाल्हायो। जॾहिं हू घर ॾांहुं वापसि मोटी रहिया हुआ त शिकारी पंहिंजे दोस्त खां पुछियो त छा हिन संदसि कुते में का ख़ासि ॻाल्हि ॾिठी? संदसि दोस्त वराणियो, हा यार, मूं हिन कुते में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि उहा ॾिठी त हिन कुते खे तरणु कोन थिए आयो। तव्हां कॾहिं पंहिंजी पसंदि जा, पंहिंजी ख़ुशीअ मंझां कपिड़ा वठो, बूट वठो, चपल वठो या मोबाइल वठो, रोज़मर्रा जी जेके बि शयूं माण्हू इस्तेमालु करे थो उहे वठो ऐं तव्हां ख़ुशीअ मंझां वठो ऐं उहा ख़ुशी खणी कंहिं रिश्तेदार ॾे वञो, माइट मिटनि ॾे वञो ऐं पंहिंजी मोबाइल, पंहिंजा कपिड़ा या बूट या टोपी, वॉच वग़ैरह ॾेखारियो ऐं उन खां पुछो त ॾे हाल वाल हीअ शइ मां सही जेको आहे हीअ केॾी न भली शइ आहे, मां वठी आयो आहियां, तोखे वणी? ऐं उहो जॾहिं दोस्त तव्हांखे चवे त न, तूं शइ सही न वठी आयो, तूं मोबाइल सही न वठी आयो, तुंहिंजे कपिड़नि जो कलर सही न आहे, हे बूट कहिड़ो वरितो अथई, हीअ वॉच कहिड़ी वरिती अथई पुराणे ज़माने जी, हीअ टोपी कहिड़ी वरिती अथई, ठही थी जो वरिती अथई। मतिलबु उहो ख़ुशीअ मंझां वठी आयो ऐं ख़ुशीअ मंझां तव्हांखे चवे थो त हीअ शइ तव्हांखे कीअं लॻी, त तव्हां उनखे मोट में इहो जवाबु था ॾियो त हीअ शइ तूं कहिड़ी वठी आयो आहे। इहा हूंदी आहे ख़ुदिगर्ज़ी। हाणे किताब में उन्हनि माण्हुनि जो जेको आहे सो नुक़्ता ॿुधाया अथई त कहिड़े क़िस्म जा उहे माण्हू हूंदा आहिनि। हाणे ॿुधाए थो त बुराई पसंदि माण्हू उहो हूंदो आहे जेको ऐब कढण जो मौक़ो न मिलण ते ग़मगीन थी वेंदो आहे। नंबर 2 में ॿुधाए थो जिते सुठो महसूसु थियणु खपे उते ख़राबु महसूसु कंदो आहे। नंबर 3 में चवे थो त सदाईं उहो ॼाण लाइ रोशनियूं बंदि करे छॾींदो आहे त केतिरी न ऊंदाहि आहे। पॉइंट त इलाही आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में ही जेको आहे सो जेके 3 पॉइंट मां तव्हांखे ॿुधाया, अहिड़े हिसाब सां तव्हां मुख़्तलिफ़ तमामु घणियूं मानाऊं हिन मां कढी सघो था। कहाणी तमामु ज़बरदस्त आहे ऐं मां उमेद थो कयां त हीअ तव्हांखे तमामु जेको आहे पसंदि आई हूंदी, तव्हां शेयर कंदव हिनखे ऐं जेके बि अंदरि में असांजे में जेके बुरायूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं, कंहिं दोस्त जी ख़ुशीअ में अगरि शरीक नथा थी सघूं, ख़ुशी उनखे नथा ॾेई सघूं त उनखे जेको आहे सो तबाह बर्बादु करणु असांखे कोई हक़ु न आहे। असां अगरि नंढे में नंढी अगरि ख़ुशी ॾेई सघूं था कंहिं दोस्त खे, कंहिं रिश्तेदार खे, माइट मिट खे, त ॻाल्हियुनि जे वसीले ॾियूं। शइ त हू खणी वठी आयो आहे, शइ त हुनजी आहे, पर असां उनजी तारीफ़ करण में हर्ज़ु कहिड़ो आहे? असां अगरि उनजी तारीफ़ कंदासीं त हर्ज़ु न आहे उन में। त इहो चवणो हुयो त बराए महिरबानी कि मां ऐब बि न कढो ऐं उनखे शिकायती काउंटर ते सदाईं न रहो। शिकायती काउंटर खां हटी करे कुझु शयूं सोचो, तॾहिं असांजी ज़िंदगी मुकमल थींदी, तॾहिं असांजी ज़िंदगीअ में सुकून हूंदो ऐं असां सुकून माणे सघंदासीं। उमेद आहे त तव्हांखे कहाणी वणी हूंदी ऐं जेकी बि कहाणियूं ईंदियूं वेंदियूं किताबनि जे ज़रिए या ज़हन में जेके कहाणियूं ईंदियूं तव्हां सां शेयर कबियूं ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधाइबियूं। ही उमेद आहे तव्हांखे वणियो हूंदो वीडियो। लख थोरा महिरबानी।